आहे उहो एसपी खिलाफ़ आहे ऐं एसपी जॾहिं खां वठी हिते आयो आहे त उन जेको आहे सॼे ज़िले जे अंदरि SHO अहिड़ा मुक़ररु कया जिन ॾोह ऐं चोरियूं फुरियूं वधायूं। हाणे असां वटि जेको बी सेक्शन ते जेको SHO आयो आहे तुंहिंजो उहो जॾहिं खां वठी हिते पहुतो आहे त जुआ सरियाम हले थी ऐं उन सां गॾोगॾु चर्स भंग आफ़ीम उहा बि सरियाम हले थी ऐं उन सां गॾोगॾु चाबी चोर जेके आहिनि ऐं हिकिड़े ई महीने जे अंदरि 25 मोटरसाइकिल जेके चोरी थी वियूं आहिनि उन सॼे ॾोहनि जो ज़िम्मेवार एसपी ऐं SHO ई आहे। उन जेके बि SHO ज़िले जे अंदरि मुक़ररु कया आहिनि सभु ॾोहारी टाइप जा SHO आहिनि ऐं उहे ॾोहारियुनि सां मुलवस आहिनि, ॾोहारियुनि सां गॾु बिट बीठल आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ का बि कानूनी कार्रवाई नथी थिए। ॾोहारियुनि खे एॾी जेको आहे मज़बूती थी वई आहे जो ॾोहारी चवनि था असांखे केरु चवंदो ऐं असांजो नालो केरु खणंदो। अॼोको जेको असांजो धरणो आहे उहो एसपी खिलाफ़ आहे। एसपी फौरन तौर जेको हटायो वञे ऐं शहर जे अंदरि जेकी बदअमनी